साबिक़ ॻोठ में पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। महिरबानी करे हिकिड़ो नलको ॾियो जीअं पाणी लाइ कुझु सहूलियत थी वञे। न बाबा, तव्हां त मूंखे वोट ई कोन ॾिनो। वोट लाइ बरो खयो वञे, बाक़ी कम लाइ भॻा बि ठाहियो। हाली तव्हां कोन्हे नलको। साबिक़ हिन भेरे इंशाल्लाह तव्हांखे वोट ॾिबो। बसि महिरबानी करे नलको ॾियो, पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। अरे तूं वञे थो या हमरान खे चवां ॿाहिरि छॾे अचनि? यार सिंधी कल्ह पाण वारे वॾेरे वटि वियासीं, हिकिड़ो नलको घुरियमि जहिड़ो साहब खां संग घुरी वरितमि। अला घर में ईअं थी वियो जहिड़ो चुल्हो ते वेठो हुजे। हा दा, इहा इन्हनि जी पुराणी आदत आहे। ग़रीब ते रोब करे पंहिंजो पावर ॾेखारींदा आहिनि, पोइ छा नलको ॾिनई? अला नलके खे गोली हण मुर्गो पादर ते आई। अला हिन में साहब जो बि ॾोह कोन्हे, असां कहिड़ा साहब खे वोट ॾिना हुआ। हा दा, अव्हांजा जे इहे हाल, पोइ ज़ाहिर आहे सुख बि ओड़ा ई हूंदा। अदा वोट कंहिंखे बि ॾियो, हुकूमती सामान ते सभिनि जो हक़ आहे। छो त हर माण्हू हुकूमत खे टैक्स ॾींदो आहे। लूण जी थैली हुजे या थूम जी फरी, साइकिल हुजे या हवाई जहाज़ जी टिकट, मोबाइल बैलेंस खां वठी बुखार जी गोरी ताईं, उहा कहिड़ी शइ आहे जंहिं ते हुकूमत टैक्स नथी वठे? उहो टैक्स असीं सभु ॾियूं था। पोइ इहो किथे जो इंसाफ़ आहे त उहा ई हुकूमत जेका असांजे टैक्स ते हले थी, जॾहिं को सामान ॾिए थी त उन ते सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जो हक़ आहे जिन्हनि उन्हनि खे वोट ॾिना। जेकॾहिं ईअं आहे त टैक्स बि उन्हनि माण्हुनि खां वठनि जिन्हनि खे नवाज़नि था। ईअं नाहे अदा। हीअ ॻाल्हि ज़हन मां कढी छॾियो त को MN MP सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि जो कमु कंदो, छो त असां उनखे वोट न आहिनि ॾिना। हुकूमती माण्हू तालके जो हुजे, ज़िले जो हुजे, सूबे जो हुजे या मुल्क जो हुजे, पंहिंजे तरह जे तमामु माण्हुनि जो कमु करणु उनजो फ़र्ज़ु हूंदो आहे। अलाए मूं नलको घुरियो, मुंहिंजो दिमाग़ी साह त कढई। अला तो घुरियो कोन, तो पिनियो पे। जी फ़क़ीर ख़ैरात पिनंदो आहे। ज़हन में रहे त हक़ घुरण ऐं ख़ैरात घुरण में फ़र्क़ु हूंदो आहे। हक़ घुरण लाइ आङर खे मथे करणो पवे थो ऐं ख़ैरात घुरण लाइ हथनि खे अॻियां करणो पवे थो। असीं सभु पंहिंजे समाज मां चङी तरह वाक़िफ़ आहियूं। तव्हां पाण ॿुधायो, दिलि ते हथ रखी ॿुधायो त जॾहिं असां कंहिं MNA या MP खां का शइ या कमु घुरूं था त उहो पंहिंजो हक़ सम्झी वठूं था या ख़ैरात सम्झी घुरूं था? थोरो सोचो, जवाबु तव्हांजो ज़मीर तव्हांखे ॾेई छॾींदो। हा अदा ईअं आहे, पर छा कयूं, इन अज़ाब मां कीअं निकिरूं? अदा असां जेको दिलि में ख़ौफ़ पालियो आहे, इहो ख़ौफ़ कॾहिं बि असांखे सुधरण कोन ॾींदो। क़ौम उहा तरक़ी कंदी आहे जेका इन ख़ौफ़ खां आज़ादु थी वेंदी आहे। असां पंहिंजी धरती, पंहिंजी क़ौम, पंहिंजे ई घर में ख़ौफ़ज़दा थी ज़िंदगी गुज़ारियूं था। इन ख़ौफ़ असांखे एतिरो त ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे जो सवाल करण बि असांखे ॾोह महसूसु थींदो आहे। वॾेरनि खां सवाल कयूं त थाणे जो ख़ौफ़, मुर्शद खां सवाल कयूं त आख़िरत जो ख़ौफ़। इन ख़ौफ़ असांखे महदूद करे छॾियो आहे। यादि रखो त सवाल ज़िंदा हुजण जो सबूत हूंदो आहे। दुनिया जो सभु तब्दीलियूं तॾहिं ई मुमकिन थी सघियूं जॾहिं इंसानी ज़हन में सवाल जूं हसरतूं उभरियूं। ही रूहानी हिकमतूं, साइंस जा शाहकार, शाइरी जी तलब, कामयाबी जी ख़्वाहिश, हर शइ जो बुनियादु सवाल कई बीठो आहे। तख़लीक़ खां अॻु तहक़ीक़ थींदी आहे ऐं तहक़ीक़ तॾहिं थींदी आहे जॾहिं सवाल थींदो आहे। खलील जिब्रान चयो हो त क़ाबिल रहम आहे उहा क़ौम जेका खंडरनि ते फ़ख़्र कंदी हुजे, जंहिं क़ौम जो आवाज़ सिर्फ़ु मातमी जुलूसनि ते निकिरंदो हुजे ऐं सुधरण जी कोशिश तॾहिं करे जॾहिं सिर कलम करण लाइ तलवार कंध ते हुजे। अला उहो कहिड़ो ज़ुल्म अञा रहियल आहे जंहिंजे इंतज़ार में असांजी क़ौम वेठल आहे त उहो ज़ुल्म थिए ई असीं उथूं। माज़रत सां चवणो थो पवे ऐं थी सघे थो तव्हांखे ॾुखियो बि लॻी वञे। इन करे इहो सिर्फ़ु आउं पंहिंजे लाइ चवां पियो, छो त थी सघे थो तव्हांजा हालात कुझु मुख़्तलिफ़ हुजनि। हिन वक़्तु असांजी हालत जानवरनि खां बि बदतर आहे। दर ते वेठल कुते खे बि मानी जो टुकर मिली वेंदो आहे, असांखे उहो बि कोन थो मिले। असांजूं ॼाणियूं इंसाफ़ लाइ रोडनि ते दर बदर आहिनि। झोली में लाश खणी बि असांजो केरु वाही न थियो। दर दर जा धिका खाई बि सवाइ ज़िलत ऐं ख्वारी जे ॿियो कुझु बि नथो मिले। तालीम लाइ पैसो ॾियूं, नौकरी लाइ पैसो ॾियूं, हर शइ ते टैक्स ॾियूं, पोइ बि पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ माण्हू जूं बेइज़तियूं बर्दाश्त कयूं। स्कूल में उस्ताद नथो मिले, अस्पताल में दवा नथी मिले। इज़त सां जीअण चाहियूं त वॾेरे जे ज़ुल्म सां मुक़ाबिलो करणो थो पवे। थाणे ते केरु ॿुधे कोन, कोर्ट असांखे सुञाणे कोन। घर जूं न्याणियूं इज़तूं न पर अमीरनि जूं ख़्वाहिशूं बणिजी चुकियूं आहिनि। आज़ादी सां सोचण बि गुनाह आहे, छो त ही क़ौम न पर कबीलो आहे। असांजी क़िस्मत असांजे हथ में न बल्कि सरदार जे बयान ते हलंदी आहे, छो त उन्ही खे असांजी दिलि ख़ुशी सां सलाम कंदी आहे। फिरौन जे ज़माने में बि उन क़ौम एतिरा ज़ुल्म बर्दाश्त कोन कया जेतिरा असीं कयूं पिया। उते बग़ावत लाइ मूसा खे आंदो वियो, हिते असांखे ई उथणो पवंदो। न पैगंबर जी आमद थींदी, न नबूअत जी वर्छ थींदी, न को हुक्मरान असां ते रहम खाईंदो, न हुकूमत असांजी सॼण थींदी। पंहिंजे पाण ते रहम नथा खाओ त पंहिंजी औलाद लाइ सोचो, ईंदड़ नसल लाइ सोचो। मञूं था धरती असांजी आहे, पर जे हरकत न कंदा, ईअं बेजान थिया वेठा हूंदा त यकीन कयो लताड़जी वेंदा। हरकत में बरकत आहे, इहो उसूल आसमानी आहे। पंहिंजे जज़्बनि खे उभारियो, हिम्मत कयो। हिकु ज़ुल्म खे बर्दाश्त करण जो मतिलबु सवनि ज़ालिमनि सां दोस्ती करण आहे। असां वॾेरनि जा ज़ुल्म बर्दाश्त कया, अॼु नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। हाणे त अहिड़ियूं मज़हबी जिन्सूं बि मार्केट में अची वियूं आहिनि
जिन्हनि जो कम ई फसाद फैलाइणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखो त पंहिंजनि जज़्बनि खे तव्हांखे काबू में करणो आहे, न त यकीन कयो पंहिंजा धरती जे नाले ते लुटींदा ऐं धारिया मज़हब जे नाले ते महरूम करे छॾींदा। ज़रूरी नाहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयो, बल्कि तव्हां पाण समाज जो जाइज़ो वठो त हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। जवाबनि जी तलाश ख़तमु कयो। ज़ुल्म केरु पियो करे इन जवाब खे ॻोल्हण लाइ सदियूं लॻी वेंदियूं। बहितर इहो थींदो इन सवाल खे समाज में उभारियो त ज़ुल्म थिए छो पियो। जॾहिं सवालनि जी गर्दिश समाज में हलंदी त हर नाइंसाफ़ी कमज़ोर थी वेंदी। यादि रखो त शऊर खां बग़ैर तब्दीली जो अचणु नामुमकिन हूंदो आहे। समाज में तब्दीली चाहियो था त इंसान बणिजी वञो। जेको पंहिंजी क़ौम लाइ नथो करे, पंहिंजी धरती लाइ नथो करे, उनखे इंसान चवणु अजायो हूंदो आहे। जंहिं वटि सोच नाहे उहो इंसान नाहे। इंसान ऐं जानवर में बुनियादी फ़र्क़ु सोच जो ई हूंदो आहे। शायदि तव्हांखे ख़बर नाहे, पर जॾहिं कबीला आबाद थींदा आहिनि त क़ौम वीरान थी वेंदी आहे। फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे, या त कबीलनि खे आबाद रखी पंहिंजे वॾेरनि ऐं भोतारनि जी ग़ुलामी कंदा रहो, या पोइ क़ौम खे आबाद करे पंहिंजे हक़नि जी मालिकी कयो।